ओम शांति। अदिति मिली तारीख का है 28/12/2025। अधिव्यक्त बागदादा जो रिवाइज कोर्स 18/3/19/2008 18/3/2008। अव्यक्त महावाक्यन कारण शब्द के निवारण में परिवर्तन करे मास्टर मुक्तिदाता ठो। सबन जो बाप जी संग जो सबन के बाप जी संग जो रंग लगाए करे समान ठाहिण जी होली मनायो। अॼु सर्व खज़ाननि जो मालिक बाप दादा पंहिंजे चारों ओर जे खज़ाने संपन्न ॿारनि खे ॾिसनि था। हर हिकु ॿारनि जे खज़ाने में केतिरा खज़ाना जमा हुया, ये ॾिसी हर्षित पिया थियनि बाप दादा। खज़ाना त सभिनि खे हिकु ई समय हिकु ई जहिड़ा मिलिया आहिनि, पोइ बि जमा जो खातो सभी ॿारनि जो अलॻि अलॻि छो आहे। लेकिन समय प्रमाण हाणे बाप दादा सभी ॿारनि खे सर्व खज़ाननि सां संपन्न ॾिसणु चाहींदा आहिनि, छो जो इहा खज़ाना सिर्फ़ु हाणे हिकु जन्म जे लाइ ई न, ये अविनाशी खज़ाना अनेक जन्म साथ हलणा आहिनि। मतिलबु अनेक जन्म असांखे उन संबंधनि में उहो सुख मिलंदो। जीअं हिकु त बाबा सां सर्व संबंधनि जो सुख जेतिरो वठंदव, जेतिरी प्राप्ति कंदव, ओतिरो तव्हांखे अनेक जन्म उन संबंधनि सां सुख मिलंदो, प्राप्ति मिलंदी। जीअं हाणे तव्हां जेतिरो ज्ञान गुण शक्तियुनि खे जीवन में धारण कंदव, ओड़ा संस्कार ठाहींदव, त इहे खज़ाना अनेक जन्म जी सम्झो सहन शक्ति आहे। हाणे जेतिरो सहन शक्ति के कार्य में लॻाईंदव त अनेक जन्म तव्हांजे अंदरि उहा सहन शक्ति रहंदी। ईअं त बाबा चवनि था इहे तव्हां सां अनेक जन्म साथ हलण वारा आहिनि। सिर्फ़ु सत्य त्रेता न, बाबा त चवंदा आहिनि 84 जन्मनि जो वरसो वठो था। पुजारी बि असां सुठा हूंदासीं, पुजारी में बि असांजे पूज्य स्वरूप जी पूजा थींदी, असां पुजारी हूंदासीं, लेकिन उहो समय बि सुठो हूंदो। हिन समय जे खज़ाननि खे त सभी ॿार ॼाणंदा ई आहियो न। बाप दादा छा खज़ाना ॾिना आहिनि, उहो चइण सां ई सभिनि जे साम्हूं अची वेंदा आहिनि। सभिनि जे साम्हूं खज़ाननि जी लिस्ट इमर्ज थी वई न, छो जो बाप दादा पहिरों बि ॿुधायो आहे कि खज़ाना त मिलिया आहिनि, लेकिन जमा करण जी विधि छा आहे। जो जेतिरो निमित निर्माण ठहींदो ओतिरो ई खज़ाना जमा थींदा। त चेक करो निमित निर्माण ठाहिण जी विधि सां असांजा खाता केतिरा जमा थिया आहिनि। जेतिरा खज़ाना जमा हूंदा ओतिरो उहा भरपूर हूंदा। मतिलबु जेतिरा तव्हांजे अंदरि ज्ञान गुण शक्ति हूंदा ओतिरो तव्हां भरपूर हूंदो। तव्हांखे इहे न खपे, इहे खपे, इहे खपे, उन्हनि जे चलन चहिरे सां भरपूर आत्मा जो रूहानी नशो स्वतः ई ॾेखारे में ॾींदो। हुन जे चहिरे ते सदा रूहानी नशो फ़क़ुरु रहंदो, चमकंदो आहे। जेतिरो ई रूहानी फ़क़ुरु हूंदो ओतिरो ई बेफ़िक्र बादशाह बि हूंदो। रूहानी फ़क़ुरु अर्थात रूहानी नशो बेफ़िक्र बादशाह जी निशानी आहे। जंहिंखे रूहानी फ़क़ुरु हूंदो न ओतिरो ई वो बेफ़िक्र हूंदो। त रूहानी फ़क़ुरु मतिलबु हुनखे कोई फ़िक्र न हूंदी जीवन में। त जॾहिं बाबा सभु प्राप्ति आत्मा भरपूर थी वेंदी आहे न, त हुनखे स्थूल चीजूं आहिनि न आहिनि उनखे कोई परवाह न पवंदी। त पंहिंजे खे चेक करो कि मुंहिंजी चलन ऐं चहिरे सां बेफ़िक्र बादशाह जो निश्चय ऐं नशो आहे। दर्पण त सभिनि खे मिलियो ई आहे, त दिलि जे दर्पण में पंहिंजो चहिरो चेक करो। कहिड़े बि प्रकार जो फ़िक्र त न आहे न, छा थींदो कीअं थींदो इहे त न थींदो आहे न। कोई बि संकल्प रहियो त न आहे न, रही त न वियो आहे न। बेफ़िक्र बादशाह जो संकल्प इहो ई हूंदो
जो थिए थो उहो ॾाढो ई सुठो, जो थियण वारो आहे उहो त ॾाढो ई सुठे ते सुठो थियण वारो आहे। इनखे चइबो आहे फ़कुरु। रूहानी फ़कुरु अर्थात सदा समानधारी आत्मा, है न। विनाशी धन वारा जेतिरो कमाईंदा आहिनि ओतिरो समय प्रमाण फ़िक्र में रहंदा आहिनि। तव्हांखे पंहिंजे ईश्वर खज़ाननि जे लाइ फ़िक्र आहे? बेफ़िक्र आहे न। छोजी जो खज़ाननि जा मालिक ऐं परमात्मा मालिक आहिनि, जो सर्व खज़ाननि जा मालिक आहिनि, बाबा जा ॿार मालिक आहिनि, वो सदा ई स्वप्न में बि बेफ़िक्र बादशाह रहंदा। छोजी उन्हनि खे निश्चय आहे कि ईश्वर खज़ाना त असांजा जनम में त छा, हिन जन्म में त छा, लेकिन अनेक जन्म साथ आहिनि, साथ रहंदा। इन करे उहा निश्चय बुद्धि निश्चिंत हूंदा। त अॼु बाप दादा चारों ओर जे ॿारनि जो जमा जो खातो ॾिसनि पिया। पहिरों बि ॿुधायो कि विशेष 3 प्रकार जा खाता जमा कया आहिनि ऐं करे सघंदा आहियो। हिकु आहे पंहिंजी पुरुषार्थ प्रमाण खज़ाना जमा करणु, इहो हिकु खातो आहे। ॿियो खातो आहे दुआनि जो खातो, पंहिंजे पुरुषार्थ जो खातो, दुआनि जो खातो जमा थियण जो साधन आहे। सदा संबंध संपर्क सेवा में रहंदे हुए संकल्प बोल कर्म में टिनी में स्वयं भी स्वयं सां संतुष्ट रहो, ॿिया बि सर्व ऐं सदा संतुष्ट हुजनि, तॾहिं असांखे संबंध संपर्क में दुआयूं मिलंदियूं, है न। तव्हांजी बोल, तव्हांजी संकल्प, तव्हांजे कर्मनि सां तव्हां संतुष्ट आहियो, ॿिया संतुष्ट आहिनि। संतुष्टता दुआनि जो खातो वधाईंदी आहे। टियों खातो कीअं जमा थींदो? पुण्य जो खातो। पुण्य जे खाते जो साधन आहे, जो बि सेवा कंदा आहियो, चाहे मन सां, वाणी सां, कर्म, संबंध संपर्क में ईंदा आहियो, सदा निस्वार्थ, कोई स्वार्थ थोड़ी आहे भई असां भाषण करूं त असांजी तारीफ़ थिए। असां जेतिरे मन सां सेवा कंदासीं ओतिरो खज़ानो भरपूर असांखे माण्हू दुआयूं मिलंदियूं। असांजे सुठा सां सुठी रीति कंदासीं त माण्हू तारीफ़ कंदा, है न। ये सभु स्वार्थ थोड़ी आहे। असांखे त बाबा जी यादि में रही करे हर संकल्प बोल कर्म करिणो आहे, सेवादारी ठही करे। उन सां छा प्राप्ति आहे, इहे बि असांखे हुन जो बि लालच न हुजे, बसि बाबा चए त ईअं करिणो आहे। ऐं बेहद जी वृत्ति, स्वभाव भाव भावना सां सेवा करिणो आहे। निस्वार्थ भाव ऐं बेहद जी वृत्ति, स्वभाव भाव भावना सां सेवा करिणो आहे। इन सां ई पुण्य जो खातो स्वतः जमा थींदो। त चेक करो, चेक करणु ईंदो आहे न? बाबा पुछनि था चेक करणु ईंदो आहे न? जंहिंखे न ईंदो आहे उहो हथु उठायो, जंहिंखे न ईंदो आहे कोई न, माना सभिनि खे ईंदो आहे। त चेक कयो आहे कि स्व पुरुषार्थ जो खातो, दुआनि जो खातो, पुण्य जो खातो केतिरी परसेंटेज में जमा थिया आहिनि, है न। त चेक करो पंहिंजो पुरुषार्थ जो खातो, पुरुषार्थ अनुसार केतिरो बाबा जे खज़ाने खे पंहिंजो ठातो अथऊं। दुआयूं वठी करे अर्थात पंहिंजे हर संकल्प बोल कर्म सां केतिरो संतुष्ट रहंदा आहियो, सर्व बि तव्हां सां संतुष्ट रहंदा आहिनि। टियों आहे पुण्य जो खातो, केतिरा निस्वार्थ ऐं बेहद जी वृत्ति द्वारा सेवा कंदा आहियो। त 3 खाता चेक करो। त चेक कंदा आहियो? हथु उठायो। कीअं चेक कंदा आहियो? पहिरीं लाइन न कंदी आहे, चेक न कंदा आहियो। छा चेक कंदा आहियो?
कंदा आहियो। श्री बाप दादा ॿुधाए छॾियो अथई, इशारो बि ॾिनो अथई कि हाणे समय जी समीपता तीव्र गति सां अॻियां वधे थी। हिन करे पंहिंजी चेकिन बार बार करणी आहे। श्री बाप दादा हर ॿार खे राजयोगी सो राजा ॿार ॾिसणु चाहींदा आहिनि। राजयोगी सो राजा ॿार ॾिसणु चाहींदा आहिनि। बाबा चवनि था ये ही परमात्मा बाप खे रूहानी नशो आहे कि मुंहिंजो हिकु हिकु ॿार राजा ॿार आहे, है न। दुनिया में मुंहिंजो हिकु हिकु ॿार राजा ॿार था। पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि ते विजय प्राप्त, स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते विजय प्राप्त करण वारो स्वराज्य अधिकारी सो विश्व राज्य अधिकारी ॿार आहे, परमात्मा ॿार आहे। खज़ाना त बाप दादा द्वारा मिलंदा ई रहंदा आहिनि। इन खज़ाने खे जमा करण जी ॾाढी सहज विधि आहे। विधि चओ चाबी चओ, उहो ॼाणंदा आहियो। जमा करण जी चाबी आहे जे ॼाणंदा आहियो 3 बिंदियूं लॻाइनि। सभिनि जे पास चाबी आहे न, 3 बिंदियूं लॻाइण ऐं खज़ानो जमा थींदो। माताउनि खे चाबी लॻाइणु ईंदी आहे। माताऊं चाबी संभालण में होशियारु हूंदियूं आहिनि। त सभई माताऊं इहे 3 बिंदियुनि जी चाबी संभाले करे रखी आहे, लॻाई आहे। 6 माताऊं चाबी आहे, जंहिं वटि आहे उहो हथु ठाहियो। चाबी चोर त न खणी वेंदा आहिनि न। वैसे घर में हर चीज़ जी चाबी माताउनि खे संभालणी सुठी ईंदी आहे। त इहे चाबी बि सदा साथ में रहंदी आहे। चेक करो, ये चाबी भी सदा साथ में रहंदी आहे 3 बिंदियुनि जी। त वर्तमान समय बाप दादा यही महात्मा बिंदी, बाबा बिंदी ऐं ड्रामा बिंदी, ये चाबी लॻाईंदा त पुरुषार्थ में बि अॻियां निकिरी वेंदा, दुआयूं बि मिलंदियूं, है न। अगरि सम्झो दुआएं कंहिंजे बोल चाल में कुझु ग़लती बि थी वई त चलो बाबा खे सभु ॿुधाए करे फुल स्टॉप लॻाए अॻियां वधो। बिंदी, है न। हिन में बि न सोचो चलो अगरि पुण्य जे खाते जमा करण में थोरो भाव बि अची वियो, स्वार्थ भाव, त चेक करो, चेंज करो बिंदी, त जमा थींदो। त वर्तमान समय बाप दादा इहे ई चाहींदा आहिनि। हाणे समय समीप थियण जे नाते सां बाप दादा हिकु शब्द सभिनि ॿारनि जे अंदरि सां, संकल्प सां, बोल सां ऐं प्रैक्टिकल कर्म सां चेंज ॾिसणु चाहींदा आहिनि। हिमत आहे हिकु शब्द, इहे ई बाप दादा हर ॿार जो परिवर्तन कराइणु चाहींदा आहिनि। जो हिकु ई शब्द बार बार तीव्र पुरुषार्थ सां अलबेलो पुरुषार्थ ई ठाहे छॾंदो आहे। हिकु शब्द ऐं सॿिया ऐं हाणे समय अनुसार कहिड़ो पुरुषार्थ थी खपे। हिकु शब्द, इहे ई बाप दादा हर ॿार जो परिवर्तन कराइणु चाहींदा आहिनि। जो हिकु ई शब्द बार बार तीव्र पुरुषार्थ सां अलबेलो पुरुषार्थ ई ठाहे ॾींदो आहे। हाणे समय अनुसार कहिड़ो पुरुषार्थ खपे। तीव्र पुरुषार्थ, ऐं सभु चाहींदा बि आहिनि कि असां तीव्र पुरुषार्थ जी लाइन में अचूं, लेकिन हिकु शब्द अलबेलो करे ॾींदो आहे। पतो आहे उहो शब्द कहिड़ो आहे। परिवर्तन करण लाइ तयारु आहियो, हथु उठायो, तयारु आहियो। ॾिसो तव्हांजो फ़ोटो टीवी में अचे थो, तयारु आहियो। अच्छा, मुबारक हुजे। अच्छा, तीव्र पुरुषार्थ सां परिवर्तन करिणो आहे। तीव्र पुरुषार्थ सां परिवर्तन करिणो आहे, या करे वठंदव, ॾिसी वठंदव। हीअं त न हिकु शब्द ॼाणे त विया ई हूंदव, छोजी सभु होशियारु आहिनि। हिकु शब्द आहे कारण। कारण शब्द खे परिवर्तन करे सदा निवारण शब्द खे सामने लायो। कारण शब्द के परिवर्तन करो और निवारण शब्द के सामने लाओ। कारण साम्हूं अचण सां व कारण सोचण सां निवारण न थींदो। त बाप दादा सिर्फ़ु चैन न, लेकिन संकल्प ताईं इहे कारण शब्द खे निवारण में परिवर्तन करणु चाहींदा आहिनि।
छो जे कारण भिन्न भिन्न प्रकार जा हूंदा आहिनि। कारण भिन्न भिन्न प्रकार जा हूंदा आहिनि। उहो कारण शब्द सोचण में, ॻाल्हाइण में, कर्म में अचण में तीव्र पुरुषार्थ जे अॻियां बंधन ठही वेंदो आहे कि हिन कारण ईअं थियो, हिन कारण ईअं थियो, हीअ ॿार हीअं पियो करे, हिन करे असांखे गुस्सो अची वियो। न, त बाबा चवनि था कि उहो तीव्र पुरुषार्थ खे जे अॻियां बंधन ठही वेंदो आहे। छो जे तव्हां सभिनि जो बाप दादा सां वाइदो आहे, स्नेह सां वाइदो आहे कि असां सभी भी बाप जे विश्व परिवर्तन जे कार्य में साथी आहियूं, है न। बाप जे साथी, बाबा अकेला त न कंदा न, ॿारनि जो साथ, ॿारनि खे बि साथ लाहींदा आहिनि न। बाबा अकेलो न कंदा आहिनि, ॿारनि सां गॾु कंदा आहिनि। त विश्व परिवर्तन जे कार्य में तव्हांजो छा कार्य आहे? असांजो छा कमु आहे विश्व खे परिवर्तन करण में? बाबा पाण ई करनि, बाबा करनि त बाबा त कॾहिं बि अची करे सघंदा आहिनि। लेकिन हाणे बाबा असांखे आत्माउनि खे जगाए छॾियईं, छो जे बाबा असां द्वारा ई विश्व परिवर्तन कंदा। सर्व आत्माउनि जे कारणनि खे बि निवारण करिणो आहे। छो जे अॼुकल्ह मेजॉरिटी दुखी अशांत थियण जे कारण हाणे मुक्ति चाहींदा आहिनि। दुख अशांति सां, सर्व बंधननि सां मुक्ति चाहींदा आहिनि। ऐं मुक्ति दाता के बाप सां गॾु तव्हां ॿार बि मुक्ति दाता आहियो न, है न। बाबा सां गॾु असां सभु ॿार बि मुक्ति दाता आहियूं। असां सभिनि खे सभु दुखनि सां मुक्त करण वारा आत्मायूं आहियूं। त बाबा चवनि था तव्हांजे जड़ चित्रनि सां अॼु ताईं बि छा मांगदा आहिनि? सभी दुख अशांति, हाणे दुख अशांति वधंदे ॾिसी सभी मेजॉरिटी आत्मायूं त मुक्तिदाता आत्माउनि खे यादि कंदियूं आहिनि, मन सां दुखी थी करे चिल्लाईंदियूं आहिनि, हे मुक्तिदाता असांखे मुक्ति ॾियो। छा तव्हांखे आत्माउनि जी दुख अशांति जी पुकार ॿुधण में न ईंदी आहे? लेकिन मुक्तिदाता ठही पहिरियों हिन कारण शब्द खे मुक्त करो, त स्वतः ई मुक्ति जी आवाज़ तव्हांजे कननि में गूंजदी, है न। पहिरियों पंहिंजे अंदरि सां हिन शब्द सां मुक्त थींदव त ॿियनि खे बि मुक्त करे सघंदव। हाणे त दिन प्रतिदिन असांजे अॻियां मुक्तिदाता मुक्ति ॾियो इहा क्यू लॻण वारी आहे, इहा क्यू लॻण वारी आहे। लेकिन हाणे ताईं पंहिंजे पुरुषार्थ में भिन्न भिन्न कारण शब्द जे कारण मुक्ति जो दरवाज़ो बंदि आहे, है न। मतिलबु हिन कारण असांजो योग नथो लॻे, हिन कारण असां हीअं नथा करे सघूं, न कोई कारण न, बस स्टॉप, मतिलबु स्टॉप। मां आत्मा हाणे बाबा सां गॾु कर्मयोगी ठही कर्म करां थी ऐं स्टॉप। हाणे विश्व जी आत्माउनि खे लाइट माइट ॾियां थी, मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो ॾियां थी। कोई बि आवाज़ ईंदी वञे, कुझु बि थींदो रहे, है न। असांखे कुझु बि पतो न आहे। बाबा चवनि था हिन करे बाप दादा हिन शब्द जे हिन सां गॾु ॿिया बि कमज़ोर शब्द ईंदा आहिनि, विशेष कार, पोइ उन में ॿियो बि कमज़ोरी हूंदी आहे, ईअं हूअं कीअं, इहे बि हिननि जा साथी शब्द आहिनि। ईअं थिए, हूअं थिए, फलानो फलानो, त है न। इन हीअं कयईं, ईअं थियो, बारिश पइजी वई, सर्दी पई लॻे, गर्मी पई लॻे, उहा हीअं लड़नि पिया, फलानो हीअं पियो करे, हिन करे योग न लॻियो, हिन करे मुरली मिस थी वई। त बाबा चवनि था हिननि जा साथी शब्द आहिनि जो दरवाज़ो बंदि जा कारण आहिनि, जो दरवाज़ो बंदि जा कारण आहिनि।
त अॼु सभु होली मल्हाइण आया, सभु भॼी करे आया, स्नेह जे विमान में चढ़ी करे आया। बाबा जी स्नेह आहे, बाबा सां स्नेह आहे त बाप जे साथ होली मल्हाइण पहुची विया आहिनि। मुबारक हुजे, भले पधारियो। बाप दादा मुबारक ॾींदा आहिनि। बाप दादा ॾिसनि था कुर्सी ते हलण वारा बि तबियत थोरी हेठि मथे हूंदे हुए बि हिमत करे बाबा वटि पहुचा आहिनि। बाप दादा त हीअ दृश्य ॾिसंदा आहिनि। हिते क्लास में ईंदा आहिनि त प्रोग्राम में ईंदा आहिनि त चेयर ते बि हली करे पंडे खे पकड़े करे ईंदा आहिनि। त हिनखे छा चईंदासीं? परमात्मा प्यार, बाबा सां प्यार आहे न त छो कोई हीअं अचे। बाप दादा बि अहिड़े हिमतवान दिलि जे स्नेही ॿारनि खे ॾाढी दिलि जी दुआयूं, दिलि जो प्यार विशेष ॾींदा आहिनि। हिमत रखी करे आया आहियो, बाबा जी परिवार जी मदद त आहे। सभिनि खे स्थान ठीकु मिलियो आहे। जंहिंजो स्थान ठीकु मिलियो आहे उहो हथु ठाहियो। फॉनस खे ठीकु मिलियो आहे। मेलो आहे मेलो। हुतां जे मेले में त रेत बि हलंदी रहंदी आहे, रोटी बि हलाईंदा रहंदा आहिनि। तव्हांजो ब्रह्मा भोजन त तव्हांखे सुठो मिलंदो आहे न। अच्छा, हथ हिलाइनि था। सुम्हण जे लाइ 3 पैर पृथ्वी त मिली आहे न। अहिड़ो मिलन पोइ 5000 वर्ष पोइ संगम ते ई थींदो, पोइ न थींदो। त बाप दादा खे संकल्प आहे कि सभु ॿारनि जे जमा जे खाते खे ॾिठो बाबा, ॾिठो बि ऐं अॻियां बि ॾिसंदासीं। छो जो बाप दादा इहे पहिरियों ई ॿारनि खे सूचना ॾेई छॾी अथई कि जमा जे खाते जमा करण जो समय हाणे संगम युग जो आहे। ही संगम युग ते हाणे जेतिरो जमा करणु चाहो सॼे कल्प जो खातो हाणे जमा करे सघंदा आहियो। पोइ जमा जे खाते जी बैंक ई बंदि थी वेंदी, पोइ छा कंदव? इन करे बाप दादा खे ॿारनि सां प्यार आहे। त बाप दादा ॼाणंदा आहिनि कि ॿार अलबेलेपन में कॾहिं भुलिजी वेंदा आहिनि। थी वेंदो, ॾिसी वठंदासीं, करूं त था, हलूं त था, वॾे मज़े सां चईंदा आहिनि। तव्हां ॾिसो नथा, असां करूं त था न, हलूं त था, ॿियो छा करूं? लेकिन हलण ऐं उड़ण में फ़र्क़ु आहे न। मतिलबु हिते छा करिणो आहे? पंहिंजी स्पीड कोई कम में ऐं फटाफट उहो नथा चवनि बाबा। बाबा चवनि था स्टॉप। कंहिं ॻाल्हि खे, कोई बि ॻाल्हि थी वई, कोई बि ग़लती बि थी वई, कुझु बि थी वियो, तुरंत स्टॉप। बाबा खे ॿुधायो सॉरी करो अॻियां। मतिलबु ॿिए सेकेंड नई स्थिति हुजणी खपे। हिनखे चइबो आहे तीव्र पुरुषार्थ। त कई ॿार ईअं चईंदा आहिनि बाबा खे, त बाबा चवंदा आहिनि हलण ऐं उड़ण में फ़र्क़ु त आहे न। हलो था, मुबारक हुजे, लेकिन हाणे हलण जो समय समाप्त थी वियो, हाणे त उड़ण जो समय आहे न। हाणे मंज़िल ते पहुची, तॾहिं मंज़िल ते पहुची सघंदा। साधारण प्रजा में अचणो, भॻवान जो ॿार ऐं साधारण प्रजा में अचे, भॻवान जो ॿार ऐं साधारण प्रजा में अचे, शोभदो। अॼु होली मल्हाइण आया आहियो न, त होली जो अर्थ छा आहे? बीती सो बीती। त अॼु खां बाप दादा इहे चाहींदा आहिनि कि बीती सो बीती। कोई बि कारण जे अॻियां, कोई बि कारण सां अगरि कोई बि कमज़ोरी रहिजी वई त हाणे घड़ी बीती सो बीती करे पंहिंजो चित्र स्मृति में लायो। बीती सो बीती करे पंहिंजो चित्र स्मृति में लायो। पंहिंजो ई चित्रकार ठही पंहिंजो चित्र कढो। पतो आहे
बाबा चवनि था पतो आहे बाप दादा हाणे बि हिकु हिकु ॿार खे कहिड़ो चित्र साम्हूं ॾिसनि था। कहिड़ो चित्र बाबा ॾिसनि था? तव्हां सभी बि पंहिंजो चित्र खीचो। तव्हां आहियो चित्र खीचण, तव्हां ईंदा आहियो चित्र खीचण। ईंदो आहे चित्र खीचण ईंदो आहे? बाबा पुछनि था, है ना। बाबा पुछनि था चित्र खीचण ईंदो आहे? श्रेष्ठ संकल्प जी कलम सां पंहिंजी चित्र हाणे बि साम्हूं लाहियो, है ना। श्रेष्ठ संकल्प जी कलम सां पहिरियों सभई ड्रिल करो, माइंड ड्रिल, कर्मेंद्रियनि जे ड्रिल न, मन जी ड्रिल करो। रेडी? ड्रिल करण लाइ रेडी आहियो? कंदे लाइ ॾिसो सभिनि खां श्रेष्ठ श्रेष्ठ चित्र ॾिसो, पंहिंजो ताज ॾिसो, विश्व सेवाधारी जो ताज, पंहिंजो तख़्त, बाप दादा जो दिल तख़्त ऐं तिलक, मां भ्रुकुटी सिंघासन आत्मा, बाप दादा जे दिल तख़्त ऐं विश्व सेवाधारी। त पंहिंजो चित्र साम्हूं लाहियो, ॿियो सभु संकल्प किनारे में रखो। तव्हां सभी बाप दादा जे दिल तक नशीन आहियो न, तख़्त आहे न। अहिड़ो तख़्त त किथे बि न मिली सघंदो। त पहिरियों चित्र कढो। त विशेष आत्मा, सुमानधारी आत्मा, बाप दादा जी पहिरीं रचना, श्रेष्ठ आत्मा, बाप दादा जे दिल तख़्त नशीन आहियां। तख़्त नशीन आहियो न, साथ में परमात्म रचना हिन वृक्ष जे जड़ में वेठी हुई पूर्वज ऐं पूज्य आत्मा आहे। त ये स्मृति जो तिलक कि मां पूर्वज ऐं पूज्य आत्मा आहियां। पूर्वज ऐं पूज्य आत्मा आहियां। ये स्मृति जो तिलक, स्मृति जो तिलक लगायो। साथ में बेफिक्र बादशाह, सॼी फ़िक्र जो बोझ बाप दादा खे अर्पण करे सदा डबल ताजधारी आहियां। सदा डबल ताजधारी आहियां। त बाप दादा जे दिल तख़्त, पूर्वज ऐं पूज्य आत्माउनि जो तिलक ऐं सदा सभु बोझ बाबा खे ॾेई करे सदा हल्को रहण वारी डबल लाइट ताजधारी आत्मा आहियां। त ताज तख़्त तिलकदारी, ताज तिलक ऐं तख़्तदारी, अहिड़े बाप अर्थात परमात्म प्यारी आत्मा आहियो। अहिड़े बाप अर्थात अहिड़े बाबा जी असां परमात्म प्यारी आत्मा आहियूं। त ये चित्र पंहिंजो खींचे वरितो। सदा ये डबल लाइट जो ताज हलदे फिरदे धारण करे सघंदा आहियो। कॾहिं बि पंहिंजो समान यादि करो त ये ताज तिलक तख़्त नशीन आत्मा, ये पंहिंजो ये चित्र दृढ़ संकल्प द्वारा साम्हूं लाहियो, है ना। कहिड़ो चित्र साम्हूं लाहियो? ताज तिलक ऐं तख़्त नशीन आत्मा। ताज डबल लाइट जो ताज, बाप दादा जो दिल तख़्त ऐं पूर्वज ऐं पूज्य आत्मा जो तिलक, है ना। दृढ़ संकल्प द्वारा साम्हूं लाइ। यादि आहे शुरू में तव्हां ॿारनि जो अभ्यास बार बार हिकु शब्द जी स्मृति में रहंदो हुयो। उहो हिकु शब्द छा आयो? मां केरु आहियां, इहे केरु आहे, इहे शब्द बार बार स्मृति में लाहियो ऐं पंहिंजे भिन्न भिन्न सुमान टाइटल्स, भॻवान जा मिले हुए टाइटल। अॼुकल्ह माण्हुनि खे मनुष्य सां टाइटल मिलंदो आहे त केतिरो महत्व सम्झंदा आहिनि, है न। मिस वर्ल्ड, मिस यूनिवर्स, बेस्ट फलानो सिंगर, बेस्ट फलानो ये वो, त केॾो
माण्हू ख़ुशि थी वेंदा आहिनि। ऐं तव्हां ॿारनि खे बाप द्वारा केतिरा टाइटल्स बि सुम्हान मिलिया आहिनि। सदा सुम्हान जी लिस्ट पंहिंजी बुद्धि में बाप दादा द्वारा जो सुम्हान मिलिया आहिनि उहे सदा पंहिंजी बुद्धि में मनन कंदा रहो। मां केरु लिस्ट लाहियो। हिन नशे में रहो त कारण जो आहे उहो शब्द मर्ज थी वेंदो ऐं निवारण थी वेंदो। उहो शब्द मर्ज थी वेंदो ऐं निवारण हर कर्म में ॾेखारे मिले। जॾहिं निवारण जो स्वरूप ठही वेंदव त सर्व आत्माउनि खे निर्वाण धाम अर्थात मुक्ति धाम में सहज वञण जो रास्तो ॿुधाए मुक्त करे वठंदव। त दृढ़ संकल्प करणु ईंदो आहे। दृढ़ संकल्प करणु जॾहिं दृढ़ता हूंदी त दृढ़ता सफलता जी चाबी आहे। जरा बि दृढ़ संकल्प में कमी न लाहियो। श्री माया जो कमु आहे हार खिलाइणु। तव्हांजो कमु छा आहे? तव्हांजो कमु आहे बाबा जे गले जो हार ठहिणु। माया जो कमु आहे हार खिलाइणु, लेकिन असां बाबा जे गले जा हार ठही वञूं। न माया सां हार खाइणो आहे। त सभी ये संकल्प करो कि मैं सदा बाप जे गले जी विजय माला आहियां। माया कुझु बि कंदी रहे, असां बाबा जे गले जा माला विजय माला। मां बाबा जी गले जी विजय माला आहियां। गले जो हार आहियां न। गले जो हार विजयी हार। त बाप दादा हथ उठवाईंदा त छा तव्हां ठहींदव? सभु छा उत्तर ॾींदा आहिनि जॾहिं बाबा हथ उठवाईंदा आहिनि त सभु चईंदा आहिनि असां लक्ष्मी नारायण जहिड़ा ठहींदासीं। राम सीता बि न, त लक्ष्मी नारायण ठहिण वारा असां बाप दादा जी विजय माला जा मणका आहियूं। पूज्य आत्मायूं आहियूं, है न। असां लक्ष्मी नारायण ठहिण वारे बाप दादा जे विजय जा माले जे मणका आहियूं। विजयी माला जा मणका आहियूं। पूज्य आत्मायूं आहियूं। भगत तव्हांजी माला जो मणको जपदे जपदे पंहिंजी समस्याउनि खे समाप्त कंदा आहिनि। अहिड़ा श्रेष्ठ मणका आहियो था कि उहा असांजे नाम सां पंहिंजी समस्याउनि खे समाप्त कंदा आहिनि। त अॼु बाप दादा छा ॾींदा आहिनि? होली जी कोई गिफ्ट त ॾींदा न। इहे कारण शब्द आहे। इहे त ऐं कारण तो कंदव तो ठही वेंदव, है न। इहे कारण हुयो तो बि न, ईअं हूअं बि न, कोई बि प्रकार जो कारण न। सभु प्रकार जा कारण ख़तमु। सदा मां आत्मा ऐं बाबा। सदा बाबा जी यादि में कर्म करो। जॾहिं चाहे जंहिं स्वरूप में स्थित थी करे सेवा करो। हीअं न इहा आवाज़ अचे थी हिन कारण हीअं थींदो आहे, हिन कारण हीअं थी वेंदो आहे, न, है न। जो असां करणु चाहियूं उहो असां करे सघूं। कोई बि आवाज़, कोई बि व्यर्थ संकल्प, विकल्प, आसरी स्वभाव संस्कार असांजे विच में रुकावट न विझे। हाणे बाप दादा हिकु हिकु ॿार खे साम्हूं समान ठाहिण जी श्रेष्ठ संकल्प जी करण जी पदम पदम गुणा मुबारक ॾियनि था। मुबारक हुजे नशो आहे न। असांजे जेतिरा पदम पदम भाग्यवान केरु आहे? हिन नशे में रहो कि असां जहिड़ो भाग्यवान त कोई आहे न। अच्छा, हाणे हिकु सेकेंड में सभी ब्राह्मण पंहिंजे राजयोग जो अभ्यास कंदे हुए मन खे एकाग्र करण जो मन मालिक ठही मन खे जाते चाहियो, जेतिरो समय चाहियो, जीअं चाहियो उहा हाणे मन खे एकाग्र करो। ॿ, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121,
काथे बि मन हेॾे होॾे चंचल न थिए। मुंहिंजो बाबा, मिठो बाबा, प्यारो बाबा, हिन स्नेह जे संग जे रंग जी आध्यात्मिक होली मनायो। मुंहिंजो बाबा, मिठो बाबा, प्यारो बाबा, शुक्रिया बाबा, हिन स्नेह जे संग जी रंग जी आध्यात्मिक होली मनायो। अच्छा, चारों ओर ये ड्रिल बाबा कराई। चारों ओर जी श्रेष्ठ विशेष होली ऐं हाईएस्ट ॿारनि खे सदा स्वयं खे बाप समान सर्व शक्तियुनि सां संपन्न मास्टर सर्वशक्तिवान अनुभव करण वारा, सदा हर कमज़ोरी सां मुक्त ठही अन्य आत्माउनि खे भी मुक्ति दिलाइण वारा मुक्तिदाता ॿारनि खे सदा समान जी सीट ते सेट रहण वारा सदा अमर भव जे वरदानी ॿारनि खे वरदान जे अनुभव स्वरूप रहण वारे ॿारनि खे अहिड़े चारों ओर जे चाहे साम्हूं वेठा आहिनि चाहे दूर वेठे हुए बि स्नेह में समायल हुए ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। यादि प्यार व पंहिंजे उमंग उत्साह पुरुषार्थ जे समाचार ॾियण वारनि खे बाप दादा जो ॾाढो ॾाढो दिलि जो यादि प्यार, दिल जी पदम गुणा यादि प्यार स्वीकार हुजे। ऐं सभी राजयोगी सो राज्य अधिकारी ॿारनि खे बाप दादा नमस्ते था करनि। राजयोगी और राज्य अधिकारी ॿारनि खे बाप दादा नमस्ते था करनि। अच्छा, ओम शांति। वरदान आहे ऑलमाइटी सत्ता जे आधार ते आत्माउनि खे मालामाल ठाहिण वारा पुण्य आत्मा ठहो। जीअं दान पुण्य जी सत्ता वारा सकामी राजाउनि में सत्ता जी फुल पावर हुई, जे पावर जे आधार सां चाहे कंहिंखे छा बि ठाहे छॾनि। ईअं त महादानी पुण्य आत्माउनि खे डायरेक्ट बाबा द्वारा प्रकृति जीत माया जीत जी विशेष सत्ता मिलियल आहे। तव्हां पंहिंजे शुद्ध संकल्प जे आधार सां कहिड़ी बि आत्माउनि खे बाबा जे संबंध जोड़े करे मालामाल ठाहे सघंदा आहियो। कहिड़ी बि आत्मा खे बाबा से संबंध जुड़ाए मालामाल ठाहे सघंदा आहियूं। सिर्फ़ हिन सत्ता खे यथार्थ रीति यूज़ करो कि मां महादानी पुण्य आत्मा डायरेक्ट बाप द्वारा मूंखे प्रकृति जीत माया जीत जी सत्ता मिलियल आहे। स्लोगन आहे जॾहिं तव्हां संपूर्णता जी वधाई मनाईंदा तॾहिं समय प्रकृति ऐं माया विदाई वठी वेंदी। जॾहिं तव्हां संपूर्णता जी वधाईअ मनाईंदा जॾहिं तव्हां संपूर्ण थी वेंदव तॾहिं समय माया प्रकृति असांखां विदाई वठी वेंदी। न वीचारी प्रकृति बि त हाणे प्रकृति माया केॾो परेशान थी विया आहिनि। उहो बि वीचारा थकिजी पिया आहिनि। त हाणे तव्हां जल्दी जल्दी समान संपन्न संपूर्ण ठहो त हिननि सभिनि खे बि मुक्ति मिली वञे। न इहे बि वीचारा इंतज़ार था करनि। अव्यक्त इशारो जॾहिं मन बुद्धि कर्म में ॾाढो बिज़ी हुजे हुन समय डायरेक्शन ॾियो फुल स्टॉप। कर्म जे बि संकल्प स्टॉप थी वञनि।
हाणे हिन सां मुरली ॿुधूं था हाणे स्टॉप। परमधाम में बाबा सां गॾु ये प्रैक्टिस 1 सेकेंड जे लाइ बि करो, लेकिन अभ्यास कंदा वञो। छोजी अंतिम सर्टिफिकेट 1 सेकेंड जे फुल स्टॉप लॻाइण सां ई मिलणो आहे। सेकेंड जे विस्तार खे समाए वठो। सार स्वरूप ठही वञो। ये अभ्यास असांखे कर्मातीत ठाहींदो। सेकेंड में विस्तार खे समाए वठो, सार स्वरूप थी वञो। ये अभ्यास असांखे कर्मातीत ठाहींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।